अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अजन उताकन में तालिब तंवारिन आदेसी उथी वया मड़ियूं मुंह मारिन जे जीव खे जियारिन सिलाहुती लॾे वया। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थिए दुनिया जी कुंड खुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। हारियुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अमर किरदार अज़ीम आदर्शी इंसान हारी हलचल तहरीक जे सरवाण सियासतदान काज़ी फैज़ मोहम्मद जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ज़िंदगी जे तवील सफ़र जा पंध हिकु न हिकु ॾींहुं खुटे था वञनि। इहो पाण माण्हू भले बि त ॼाणूं था, पर पाण इहो बि ॼाणूं था त जिन माण्हुनि हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद जे अड़ांगे सफ़र में पेर पिथूं कया ऐं जिन माण्हुनि विकामजण बदिरां असूलनि ते सियासत कई उहे अमुर इंसान हमेशह लाइ अमुर थी विया। उन्हनि अमर इंसाननि में काज़ी फैज़ मोहम्मद जो शुमार बि थिए थो जंहिं हारी हलचल तहरीक में हारनि जे हक़नि लाइ जा खोड़ियो। न सिर्फ़ु एतिरो पर हुन सिंध लाइ हिकु सचे अॻवान तौरु पाण मल्हायो। तॾहिं त केतिरा ई साल गुज़री वञण बावजूदि काज़ी फैज़ मोहम्मद खे न सिंध विसारे सघी आहे न ई सिंध जा माण्हू विसारे सघिया आहिनि। हूअ अहिड़ो अमल इंसान हो जंहिं धरती खे उतम जातो ऐं धरतीअ धणियुनि खे उतम जातो। हुन हारनि जे हक़नि लाइ जदोजहद कई। हुन उन्हनि पोइतनि लाइ जदोजहद कई जेके आणियुनि ऐं चाढ़ियुनि ॾित ॾिहाड़े सुमरा वांगुरु ज़िंदगी जी सफ़र गुज़ारींदा आहिनि। जेके माण्हू मिटी सां मोहबत कंदा आहिनि हूअ मिटी सां मोहबत करणु फ़र्ज़ु हो। काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटाऊं पेश कंदे नाम्यारो लेखक वाहिद पारसी हिसबाणी लिखे थो, अयाज़ ॾात खे न पर सच खे वॾी शइ चयो आहे ऐं उहो सच जेको मच मचायो उन मच खे वॾी शइ चयो आहे। काज़ी फैज़ मोहम्मद ॾात धणी बि आहे, हुन सच लिखियो बि आहे, सच ॻाल्हायो बि ऐं संसो हुन सच मच बि मचायो। हीअ सिंध जा उन्हनि तमामु थुरनि अदीबनि सियासतदाननि ऐं समाज सेवकनि मां हिकु आहे जिन पंहिंजी पूरी जमार हिकु आदर्शी तौरु गुज़ारे छॾी, जेके भली बुख भरम जी शाल में वञे शान जे उसूल ते कारबंद रहिया। काज़ी फैज़ मोहम्मद वटि पुरआसाइश ज़िंदगी गुज़ारण लाइ छा न हुयो। जेकॾहिं हू चाहे हा त आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पए सघियो, पर हुन पंहिंजे लाइ उहो रस्तो चूंडियो जंहिंखे आम तौर ते कढण वारो रस्तो चयो वेंदो आहे। हुन थधे कमरे में आराम करण बदिरां धर तती जो पंहिंजे देश जे माण्हुनि जे हक़नि लाइ रोडनि रस्तनि ऐं झरजंग में हलणु पसंदि कयो। हू सुठो वकील हो, पर हुन पंहिंजे साथीअ वकीलनि जा उहा वकालत दौलत माल मिल्कियत गॾु करण लाइ न कई, पर उनखे पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत जो ज़रियो बणायो। वकालत मां खेसि जेके ॿ चारि ॾोकड़ हासिल थींदा हुआ उहे घर जी दाल मानी किताबनि पंफलेट छपाइण जलसा जुलूस कराइण ते ख़र्च करे छॾींदो हो। संसि ज़िंदगी जी कुल मूड़ी जो अंदाज़ो आख़िरी वक़्त में लिखियल संसि हिन जुमिले मां लॻाए सघिजे थो, मां हिन वक़्तु बिल्कुलु फ़क़ीर थी चुको आहियां, यानी जेके समूरी उमिरि वकालत जे धंधे मां लखें रुपयनि जे अंदाज़ में कमायुमि से सभु वतन ऐं उन जे माण्हुनि जी बहितरी लाइ सियासत में अची ख़र्च करे छॾियुमि, छाकाणि त हिन मुल्क में सची सियासत जे मैदान में पंहिंजी जान माल सभु कुझु क़ुर्बान करिणो थो पवे। ज़माने जे हुकूमतनि घर ज़मीनूं बि सियासी अदावत करे खसिजी वञनि थियूं। हिन वक़्तु मूं वटि 1500 रुपया ऐं कपिड़ा अथमि। काज़ी फैज़ मोहम्मद जेको बि कमु कयो उहो ख़ामोशी सां कयो ऐं ख़ुदि सनाई खां मथां रहियो। संसि चवणु हो त माण्हू चवंदा आहिनि त पंहिंजे नाले खे क़ाइमु कजे ऐं कुझु करे वञिजे, पर पाण अहिड़ी मंज़िल ते पहुता आहियूं जो मां सम्झां थो त अहिड़ो ख़्यालु बि वॾी नफ़्स परस्ती आहे। साॻे नमूने संसि इहो बि चवणु हो त मां शख़्सियत परस्ती खां ॾाढो डिॼंदो आहियां। अवामी शख़्सियत खे उजागर करणु घुरिजे, अवाम खे मोती ऐं हीरो बणाइजे। शख़्सियत पंहिंजे लेखे का बि शइ न आहे,
काज़ी फैज़ मोहम्मद पंहिंजी ज़ात ऐं किरदार में घणो रुखो नज़र अचे थो। हुन जो जेको कमु आहे उन ते खेसि जेतिरी बि भेट ॾिजे उहा घटि आहे। रुख सिंधी काज़ी फैज़ मोहम्मद जी सवाने हयात ते मुश्तमिल किताब साम्हूं आंदो जेको काज़ी फैज़ मोहम्मद फाउंडेशन पारां छपरायो। उन किताब में काज़ी फैज़ मोहम्मद जे निंढपिण तालीम सियासी ज़िंदगी वन यूनिट तहरीक खां वठी अलाटी तहरीक में किरदार ऐं सिंधी ॿोली लाइ कयल जदोजहद अदबी ऐं सक़ाफ़ती ख़िदमतनि जो मुख़्तसर पर जाम ज़िक्र थियल आहे। रुख सिंधी पंजनि ॿिनि अखरनि में काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटा ॾींदे लिखे थो त काज़ी फैज़ मोहम्मद सिंध वतन जो सचो ख़ादम, पोरितनि जो हमदर्द ऐं बहितरीनु साथी हो। पाण सॼी उमिरि सिंधी क़ौम जी बका ऐं उनजे हक़नि जे बचाव जी जंग में शामिलु रहिया। जॾहिं बि जिते बि हितां जे पोरित अवाम जे हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद थी, पाण उन में अॻुवाणी वारो किरदारु अदा कंदा रहिया। संदन सिंध दोस्ती हितां जे हारियुनि मज़दूरनि सां मुहबत हर मज़हब ऐं मसलक खां मथां ई रही। पाण निहायत जाखोड़ी इंसान हुआ। ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं हक़ ऐं सच लाइ जदोजहद कंदा रहिया। संदन कोल ऐं फ़ैल सिंध जी क़ौमी तारीख़ में निहायत अहम जॻह वालारींदा। अहिड़े क़ाबिल फ़ख़्र ऐं इज़त लाइक़ इंसान जी सवाने लिखंदे मुसाणनि केतिरो इंसाफ़ कयो, उनजी शाहिदी हीअ किताब ॾींदो। 23 नवंबर 1908 ते हालाणी में जनम वठंदड़ काज़ी फैज़ मोहम्मद 13 अक्टूबर 1982 ते पंहिंजे आख़िरी साह ताईं सिंध जे हारियुनि, नारियुनि ऐं मिसकीन माण्हुनि लाइ सोचींदो रहियो। अलामा मशरक़ी जी ख़ाकसार तहरीक खां वठी सिंध हारी कमेटी, मुस्लिम लीग, आल पाकिस्तान अवामी इतिहाद, सिंध अवामी मुहाज़ समेत जंहिं बि तनज़ीम में रहियो उते सिंध जे मुफ़ादनि जे रखवाली कंदो रहियो। सिंध में कामरेड हैदरबख्श जतोई खां पोइ काज़ी फैज़ मोहम्मद उहो ॿियो माण्हू हो जंहिं सिंधी क़ौम हितां जे पोरित अवाम जी ख़ुशहाली लाइ हलंदड़ हर जदोजहद जो साथ ॾिनो। हिते जंहिं बि पोरितनि जे मुफ़ादनि ते मेरी अखि रखी काज़ी फैज़ मोहम्मद उन सां टकर खाधो। हुन कॾहिं बि असूलनि ते सौदेबाज़ी न कई। खेसि ख़रीद करण ऐं झुकाइण जूं केतिरियूं ई कोशिशूं थियूं, पर ही पंहिंजे काज़ सां साबित क़दम रहियो। उहो ई सबबु आहे जो अॼु पूरी क़ौम संस नालो इज़त ऐं एतिराम सां वठे थी ऐं संस ज़िक्र सिंध दोस्त माण्हुनि में थिए थो। काज़ी फैज़ मोहम्मद जी सियासी ज़िंदगी खां पोइ संस अदबी ज़िंदगी ते नज़र विझे थी त उहा बि शानदार क़िस्म जी नज़र अचे थी। हुन केतिरा ई किताब लिखिया जिन में पंहिंजी धरती ऐं पंहिंजे मान जो केस विढ़ियो। संस 2 नावल जिनसार 2222 ईस्वी ऐं अणॼाण शानदार नावल आहिनि। जिनसार नावल जेको हुन 1954 में सखर सेंट्रल जेल में लिखियो, उन में विरहाङे खां अॻु सिंध जो नक्शो चिटियल आहे। उनखां सवाइ उन में हुन सिंध जे जागीरदारनि जे ज़ुल्म ऐं हिंदू मुस्लमाननि विच में नफ़रतूं पैदा करण वारनि साज़िशुनि खे बेनक़ाब कयो आहे। 2222 में हुन मुस्तक़बिल जी दुनिया जो नक्शो चिटियो ऐं साइंसी तरक़ी जे फ़ाइदनि खे बयानु कयो आहे। काज़ी साहब जो ही शाहकार नावल आहे जेको वरी वरी पढ़ण ते दिलि चवे थी। साॻे नमूने संस नावल अणॼाण पिणु पढ़ण वटां आहे। उनखां सवाइ संस ॿिया किताब सूरन संधी सेज, दर्दन संदो दास्तान, अलामा आया काज़ी, हारी कमेटी ऐं अलाटी तहरीक में पंहिंजे दौर जी तारीख़ आहिनि। काज़ी फैज़ मोहम्मद जे लिखण जो अंदाज़ सिधो ऐं खरो हुयो। हू का बि ॻाल्हि रूमाल में लिकाए पेश करण वारनि मां न हो। भले छा बि थी पवे पर सच खे जीअं जो तीअं लिखणु संस आदतनि में शामिलु हो। किताब काज़ी फैज़ मोहम्मद में काज़ी साहिब जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ रुखनि खे खोले बयानु कयो वियो आहे ऐं जेके माण्हू संस शख़्सियत ऐं किरदार जे किन पासनि खां अणवाक़ुफ़ आहिनि उहे समूरा पासा हिन किताब में ॾिसी सघनि था। काज़ी फैज़ मोहम्मद जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे प्रोफेसर एजाज़ कुरैशी चवे थो, जेल बि हुन काटिया, केतिरा दफ़ा हुन जी सज़ाऊं खाधियूं, पछाड़ी वञी हो मुजीब सां गॾियो को त हू अच्छा जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में पहिरीं वञण खां असां 4 मार्च तारीख़ हलाई ऐं ॿोलीअ जा जेके मामला वोटरनि जूं लिस्टूं हुयूं त लाला कादिर मरहूम वेठो हो हड़ताल ते, अख़्तर बलोच वेठी, रियाज़ मेमण, मसूद नूरानी जी घरवारी ऐं इहे सभु जेके असां गॾु हुन में ॼण तारीख़ में हुआसीं, वेठा हुआसीं त हुन में अमाला शेख साहब, मसूद नूरानी, यूसुफ लगारी, यूसुफ सभु में जेके माण्हू मुजीब पीरज़ादो त उन में ॼण ही काज़ी साहब अची हुते वेठो शागिर्द जे तहरीक में
ऐं काजी साहब लठियूं खाधियूं उतां हुन गिरफ़्तार करे वठी विया अहिड़े नमूने सां पोइ हुन पंहिंजे मूवमेंट में जेको तहरीक खे हिकिड़ो ॾिबो आहे न रब्त ऐं हिकिड़ो ॾिबो आहे उनखे हिकिड़ो मोमेंटम उन में काज़ी साहब जो वॾो किरदारु रहियो आहे असां वटि अज़ीम आदर्शी इंसान काज़ी फैज़ मोहम्मद जी ज़िंदगी बाबति नामियारो लेखक ऐं तालीमदान इदरीस जतोई लिखे थो हूअ जॾहिं अञा 2 महीननि जो हो त संस वालिद काज़ी नबी बख़्श वफ़ात करे वियो किथे ॼातो त हीउ यतीम ॿारु निंढे खण जो तमामु वॾो किरदारु थी उभरंदो। काज़ी फैज़ मोहम्मद साहिब सियासत जी शुरूआति ख़िलाफ़त तहरीक खां कई। उनखां पोइ हुन मुस्लिम कांग्रेस मुस्लिम लीग ख़ाकसार तहरीर जे प्लेटफार्म तां अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ आज़ादी जी जदोजहद कई। हूअ बाबा सिंध हैदर बख़्श जतोई सां गॾिजी सिंध हारी कमेटी में सरगर्म थियो ऐं 1951 में पहिरियों भेरो सिंध हारी कमेटी जो सदर चूंडियो। हुन हारी कमेटी जे मैदान तां अलाटी तहरीक अध बटई तहरीक ऐं छेड़ बेगर ख़िलाफ़ तबक़ाती जदोजहद में पंहिंजो पाण मल्हायो। हारी जदोजहद दौरान कंडियारे जे वॾेरे ग़ुलाम नबी ॾहराज मेहन जे चोरी जो केस काज़ी फैज़ मोहम्मद ते दाख़िल करायो जेको कोर्ट में कूड़ो साबित थियो। वॾेरे वरी काज़ी साहब जे घर में धाड़ो हणायो जंहिंमें सस वालदा पिणु ज़ख़्मी थी। उहे हालतूं ॾिसी काज़ी फैज़ मोहम्मद नवाबशाह शहर में रिहाइश इख़्तियार कई। काज़ी फैज़ मोहम्मद 60 जे ॾहाके में क़ौमी जदोजहद ऐं मार्शल ख़िलाफ़ अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो। काज़ी फैज़ मोहम्मद 1 यूनिट ख़िलाफ़ जदोजहद सिंधी लिस्टनि जी छपाई जी तहरीक ऐं ॿिए सिंध जे हक़ में थींदड़ हर जदोजहद में शरीक रहियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जॾहिं अयूब जी मार्शल ख़िलाफ़ जदोजहद कई तॾहिं नवाबशाह में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे रहण लाइ जॻह काज़ी फैज़ मोहम्मद ॾिनी ऐं इमदाद शाह कलम 144 लागू हूंदे बि भुट्टे साहिब जो जलसो करायो। भुट्टे साहिब काज़ी फैज़ मोहम्मद खे पीपी जी मदद करण लाइ चयो। उन ते काज़ी साहिब चयो त मां शेख मुजीब खे छॾे नथो सघां, बाक़ी मदद लाइ खेसि पंहिंजा शागिर्द काज़ी मोहम्मद बख़्श धामरा ऐं अब्दुल फताह मेमण ॾिनाई जेके आख़िरी दम ताईं भुट्टे साहिब सां वफ़ादार रहिया। काज़ी फैज़ मोहम्मद अवामी लीग में शमूलियत इख़्तियार कई छाकाणि त संस जवाणी मुजीबुर रहमान क़ौमनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रहियो हो। काज़ी फैज़ मोहम्मद अवामी लीग जो सीनियर नायब सदर बणियो ऐं नवाबशाह सकरंड वारे तक मां चूंड में पिणु बीठो पर खटे न सघियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत अचण खां पोइ काज़ी फैज़ मोहम्मद सियासी जबर जे करे हिंदुस्तान वियो, जितां पोइ हू बंगाल वियो ऐं उतां लंडन में जलावतनी इख़्तियार कयाई, जितां पाकिस्तान वापसि मोटण ते खेसि गिरफ़्तार कयो वियो हो। खेसि केतिरा भेरा क़ैद कयो वियो, पर हिन अज़ीम इंसान हिकु घड़ी बि पंहिंजी जदोजहद पंहिंजे मक़सद खे न छॾियो। हूअ सचो इंसान हो। हुन वतन ऐं इंसान जी आज़ादी लाइ पाण अर्पे छॾियो। काज़ी साहिब खे सियासत खां सवाइ मज़हब फ़लसफ़े साइंस ऐं मौसीक़ी सां तमामु वॾी दिलचस्पी हुई। मौसीक़ी सां लगाव जे सिलसिले में काज़ी फैज़ मोहम्मद जो को बि मट या सानी कोन्हे। उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खां काज़ी साहिब मौसीक़ी जी सिख्या हासिल कई। उस्ताद मंज़ूर ऐं बड़े ग़ुलाम अली ख़ान नवाबशाह में काज़ी फैज़ साहिब वटि महफ़िलूं कंदा हुआ। तसौफ़ ऐं साइंस जे मिलाप मां जेका शख़्सियत तइमीर थी सघे थी सा काज़ी फैज़ मोहम्मद जी थी सघे थी। काज़ी साहिब जूं सिंधी अदब लाइ बि अणमिठ ख़िदमतूं आहिनि। हुन जा 2 मशहूरु नावल जिनसार ऐं 2222 आहिनि। ॿिया बि शाइरी ऐं फ़लसफ़े जे मौज़ूअनि ते काज़ी फैज़ मोहम्मद जा किताब छपियल आहिनि। काज़ी साहिब जी शख़्सियत ते अलामा आहे काज़ी जी शख़्सियत जो गहरो असरु रहियो आहे। हू अलामा मशरक़ी खां बि घणो मुतासिर हो। साईं GM सैद सां बि काफ़ी वेझड़ाई हुअसि। बहरहाल काज़ी साहिब जहिड़ा इंसान क़ौमनि में विरले जनम वठंदा आहिनि। हूअ सिंध दोस्त इंसान दोस्त ऐं सिंधी मिज़ाज वारो सूफ़ी इंसान हो। हू कॾहिं बि कंहिं माण्हू लाइ मन में मेर न रखंदो हो। हू दिलि जो साफ़ अछो उजरो ऐं दरवेश सिफ़त ईमानदार ऐं सचो इंसान हो। ख़बर न आहे त सिंध खे कहिड़ी नज़र लॻी आहे जो अहिड़नि साहिब किरदार सियासतदाननि ऐं इंसाननि खां ॾींहों ॾींहुं महरूम थींदी पई वञे। अज़ीम इंसान काज़ी फैज़ मोहम्मद जी शख़्सियत बाबति नामियारो लेखक नफ़ीस अहमद नाशाद ख़्यालनि जो इज़हार कुझु हीअं बि करे थो। काई साहब इहो बांग्लादेश जे मौज़ू ते शेख मुजीबुर रहमान जहिड़ी अज़ीम शख़्सियत जे हवाले सां ऐं उनखां पोइ
वॾनि मुश्किलनि खां पोइ लंडन वञणु ऐं उते उनजे क़याम जे सिलसिले में उते ॾुख ॾाकड़ा इहो तफ़सीली काई साहब जेको बयानु कयो हो पंहिंजे वरपली रबानी साहिब सां हिकु ॿिनि मुलाक़ातनि में। हाणे उहा सची ॻाल्हि आहे त हुनजा तफ़सील त मूंखे हींअर घणा एतिरा यादि कोन आहिनि, पर एतिरो ज़रूरु आऊं अर्ज़ु कंदुसि त उहो ॾाढो ॾुखो ईंदड़ दास्तान हो, ॾाढो तकलीफ़ ॾींदड़। हारियुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अज़ीम इंसान काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटा पेश कंदे नामियारो लेखक हसन मुजतबा लिखे थो, काज़ी फैज़ मोहम्मद असल में सिंध में लताड़िलनि जे हक़नि जो झंडो खणंदड़ सां गॾु हिकु सूफ़ी मनश माण्हू बि हो, पर हारी हक़दार जे नाले में बटाई तहरीक हुजे या मक़ामी वॾेरनि ऐं यज़ीदी पीरनि सां अवाम जे हक़नि लाइ मुहाॾा, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं संस ख़ानदान घणो कुझु सठो। मुहबत देरे में चोरनि जूं नानियूं सम्झा वेंदड़, खुटल रईसनि जा काज़ियुनि जे घरनि ते राता हा, ख़ानगी जेलूं रखंदड़ हाणोकनि वॾेरनि खां बि घणो अॻु जी ॻाल्हि आहे। अयूब खोड़े जहिड़े मर्द आहिनि सॾाईंदड़ सिंध जे हुक्मरान सां टकर खाईंदड़ संस कामरेड ऐं पोइ माइटनि उॿावड़े जे अलाउद्दीन समय ऐं सही माना जे बाबाए शहर सैयद रशीद अहमद सां गॾिजी काज़ी फैज़ मोहम्मद सिंध में समूरनि लजाइनि ऐं रहज़नी खे ललकारणु निकितो हो, पर उहो रुगो काज़ी फैज़ मोहम्मद जे गुण पासाई शख़्सियत जो हिकिड़ो रुख़ हो। अलामा मशरक़ी जे ख़ाकसारनि में हुनजो हिकिड़ो साथी ग़ुलाम रसूल ख़ान जतोई पिणु हो। उहो रसूल ख़ान जतोई सिंध में तमामु थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे त मोहम्मद इब्राहिम जोए जे पम्फलेट सेव सिंध सेव दी कॉन्टेंट जी छपाई जी माली सहायता कंदड़ पिणु हो। बक़ौल उन पम्फलेट जे लेखक ऐं सिंध मदरसतुल जे तॾोके उस्ताद मोहम्मद इब्राहिम जोए जी उहे 500 रुपया ग़ुलाम रसूल ख़ान जतोई पंहिंजे पुटु ग़ुलाम मुस्तफ़ा जी ट्यूशन फ़ी 5 महीननि जी एडवांस तौरु ॾींदे कई हुई। बहरहाल उन पम्फलेट लिखण ऐं छापण जे ॾोह में पीर इलाही बख़्श तॾोके सिंध मदरसे जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे चेयरमैन इब्राहिम जोए जी सिंध मदरसे मां नौकरी ख़तमु कई, पर साॻे ख़ाकसार ग़ुलाम रसूल जतोई जो ख़ानदान पाकिस्तान ठहण खां पोइ मुल्क जो सभ खां वॾो जागीरदार ख़ानदान कीअं थो बणिजे, इहा हिकु इंतिहाई दिलचस्प पर अलॻि कहाणी आहे। शेख मुजीबुर रहमान जी अवामी लीग शायदि सैयद इमदाद मोहम्मद शाह जी पिणु पहिरीं ऐं आख़िरी पार्टी हुई। काज़ी फैज़ मोहम्मद तॾोके ओलह पाकिस्तान मां मास्टर ख़ान गुल खां पोइ ॿियो माण्हू हो जेको हुन जी पार्टी जो नायब सदर बणियो ऐं उनखां बि घणो शेख मुजीबुर रहमान सां हुनजो उहो साथ मुहबत भरी दोस्ती में बदिलजी वियो। भुटे सरकार हथां जहाज़ तां ज़ोरी लाहिण जो असरु काज़ी फैज़ मोहम्मद एतिरो त वरितो जो हुन बिना कंहिं सफ़र ऐं दस्तावेज़ात ॿिनि लफ़्ज़नि में गैर क़ानूनी तौरु सरहद पार करे जलावतनी में हलियो वियो। हूअ कहिड़ी तरह वञी बांग्लादेश पहुतो जिते कुझु वक़्त लाइ हू शेख मुजीबुर रहमान जो सरकारी महिमान थी रहण खां पोइ उहो चई लंडन में ख़ुदि साख़्ता जलावतनी लाइ वियो त मां अॻु में ई लूटियल ऐं तबाह थियल मुल्क बांग्लादेश मथां बार बणिजी नथो रहणु घुरां। लंडन में निहायत कसम परसी वारी जलावतनी में ज़िंदगी गुज़ारण खां पोइ हू वतन वापसि पहुतो ऐं 1-2 महीना हालाणी में रहण खां पोइ उहा ख़बर इख़्तियारनि खे पई जिन खेसि पहिरियां हिल पारक ऐं पोइ घारे वारे रेस्ट हाउस में नज़रबंद कयो। उनखां बि घणो अॻु हू शायदि 2 भेरा भुटे पारां शेख मुजीब वटि ॻाल्हि ॿोल लाइ मोकिलियो वियो हो। हिकु भेरो तॾहिं जॾहिं भुटे ओभर पाकिस्तान मां अवामी लीग जी ॻरी अक्सर सां चूंडजण जे बावजूदि उधर तुम इधर हम जो नारो हणंदे हिकु मुल्क में 2 वज़ीर अज़म थे घुरिया, काज़ी साहिब भुटे खे वञी ॿुधायो त फ़क़्ति ओलह पाकिस्तान जे बि 2 सूबनि मां चूंडियल ऐं संस जाइ फ़क़्ति मुख़ालिफ़ धुर वारनि बेंचनि ते आहे। काश भुटो उहा ॻाल्हि मञी छॾे हा त हिन मुल्क जी तारीख़ कुझु और ई हुजे हा ऐं शायदि हिकिड़े मौक़े ते काज़ी फैज़ मोहम्मद खे शेख मुजीब इहो बि चयो हो, काज़ी साहिब भुटे ऐं मुंहिंजे मुल्क जा जनरल हिकिड़ी सिख्या वरितल आहिनि, हू न खेसि छॾींदा ऐं न ई मूंखे। ऐं उहो साॻियो काज़ी फैज़ मोहम्मद ज़ियाउल हक़ हथां भुटे जी गिरफ़्तारी तोड़े फांसी ते एतिजाजी तारूं इस्लामाबाद ऐं पिंडी खे रवानियूं करे थो, पर शायदि सियासत सिंध तोड़े हिन मुल्क में काज़ी फैज़ मोहम्मद जहिड़ा दरवेश मनश ऐं आर्टिस्टिक तबियत रखंदड़ माण्हुनि लाइ चांहि जो कोप हो ई कोन।
ॿियनि लफ़्ज़नि में सियासत हुननि जे ॾांहुं जी हुई कोन। हुन जो मौत सिंध में हिकु वॾे सूफ़ी जो मौत हो या हिकु सिंधी वादी जो मौत हो। पर काज़ी फैज़ मोहम्मद लिखंदड़ ऐं ॻाल्हाईंदड़ माण्हू हिन पूरे हिकिड़े ट्विटर जे जंहिं ॿिए अहम किरदार खे नज़रअंदाज़ कंदा आहिनि सा हुई काज़ी फैज़ मोहम्मद फैज़ जी घरवारी पनाह ख़ातून, जेका काज़ी जी समूरी सियासत ऐं अफ़ालनि सां कॾहिं सहमत कोन रही पर हुन जे तेज़ तुंद मुख़ालिफ़ पिणु रही। ऐं शायदि काज़ी फैज़ मोहम्मद जा सियासी मदाह हिन अज़ीम ख़ातून खे रिवायती सिंधी मर्दानी समाजिक रवैये तौरु हिकु औरत जी हैसियत में नज़रअंदाज़ करे वञनि था। उहा पनाह ख़ातून ई हुई जंहिं काज़ी फैज़ मोहम्मद जे समूरनि सियासी जंगजूयनि ऐं आर्टिस्टिक आवारगियुनि ऐं दरवेशाना सजनि जे बावजूदि घर में ॿारनि खे संभालींदे समूरी तवजह संदन तालीम ते ॾिनी ऐं ॿारनि में बि ख़ासि न्याणियुनि जी तालीम ऐं तरबियत ते जेके सिंध जे नामियारनि वर्किंग वूमेन में शुमार थियनि थियूं। मुंहिंजे ख़्याल में उहा कंट्रीब्यूशन काज़ी फैज़ मोहम्मद वारी समूरी सियासी जदोजहद खे खां वॾी चइबी। आख़िरी उमिरि में काज़ी फैज़ मोहम्मद हिकु ॿुध बणिजी चुको हो ऐं पनाह ख़ातून सां हुनजो आख़िरी झेड़ो ॿकर कुहणता थियो हो। काज़ी फैज़ मोहम्मद बाबति वीचार वंडींदे नामियारो कानूनदान मामा यूसुफ लेगारी कुझु हीअं चवे थो। सिंधी अदब जी भी ख़िदमत कई, सिंधी मौसीक़ी जी भी ख़िदमत कई, सिंधी सियासत जी भी ख़िदमत कई ऐं सिंधी सोशल कल्चरल माण्हुनि सां मिलण जी भी ख़िदमत कई। ऐं हुन जेको सभ खां ॻाल्हि जेका आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त जंहिं टाइम ते जागीरदार सभु कुझु हो उन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु तमामु ॾुखी ॻाल्हि हूंदी। तॾहिं पाण जेको आहे ज़मीनदार हुअण जे बावजूदि हिन जेको आहे हारी पार्टी जॉइन करे ज़िमेदारनि जे ख़िलाफ़ु जलसा कया। ऐं मूंखे यादि थो अचे त हैदराबाद जतो जी इलेक्शन में लाड़काणे में जॾहिं तव्हां वर्कर विया हुआ त वर्करनि खे ॿधे करे बोरी में बंदि करे मथां कुता बचाया विया। अहिड़ी हालतुनि में हिन माण्हू थी करे पंहिंजी ॻोठ वञी करे हारी तारीख़ में सुजाॻो आणनि ऐं तंहिंखां पोइ क़ौमी तहरीकनि में बांग्लादेश में अची करे हेॾी फ़ौजी मदाख़लत जे बावजूदि फ़ौजी अताब जे बावजूदि हिन पंहिंजो उसूल तां न फिरियो ऐं हुन ॻाल्हि खे चयो त पाकिस्तान जेको आहे सो फेडरेशन आहे उनजा 5 ॾहाका आहिनि, 5 इकायूं आहिनि। जेसीं ताईं उन्हनि इकाइनि खे ख़ुदि मुख़्तारी सूबाई ख़ुदि मुख़्तारी न मिलंदी ऐं जेसीं ताईं उन्हनि खे ॿुधो न वेंदो तेसीं ताईं पाकिस्तान न हली सघो। हिन तमामु निहायती क़ौमी फ़र्ज़ ऐं हिन ॻाल्हि खे उन टाइम ते खणनि जॾहिं फ़ौज जेका हुजे एक्शन में हुजे ऐं उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु क़दम खणंदी हुजे। सिंध में छा पर पाकिस्तान में उन ॻाल्हि खे केरु सपोर्ट करण लाइ तयारु हुजे, ख़ासि करे जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जिते किथे जियो भुट्टो हुजे ऐं उते हिन अवामी ॻाल्हि करण ऐं उते अज़ीम अॻवान काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटा पेश कंदे लफ़्ज़नि जा गुलाब पोखे थो नामियारो लेखक ऐं कालम निगार एजाज़ मंगी। हूं त हर सूफ़ी सोशलिस्ट ऐं हर सोशलिस्ट सूफ़ी हूंदो आहे, पर हिन दौरंगी दुनिया जी तारीख़ में हू हमेशह हिकु विछोटी ते रहिया आहिनि। पर कॾहिं कॾहिं हिकु निमा शाम जे पहिरियों हुन जो मिलण बि थियो आहे ज़मीन ऐं आसमान जे ॿिनि चपनि वांगुरु। ऐं हुन संजोग जे मार्ग ते कॾहिं कॾहिं चेट जो सॼो ऐं सुंदर चंडो उभरियो बि आहे। उन आदर्श जहिड़ो जंहिंखे कॾहिं कोई अकेलो ऐं अचाट क़ैदी उन तुरनम में तानो बि ॾींदो आहे त कारज तूं कूड़ो कज गल ॾे सुम्हा रत रंगियल चूड़ो। हिन धरती जे उदास इतिहास में सिर्फ़ु 2 दौर अहिड़ा रहिया आहिनि जिन में चाहत हिकु अजीब चंड गिरण वांगुरु आसमान में मातम जो मच मचायो। सिर्फ़ु उन समय नज़र आयो अधूरे महीने जे पूरे चंड खे उहो मंज़र जॾहिं झोक में हिकु सूफ़ी तबूरे खे पासे ते रखी तलवार तिखी करे रहियो हो ऐं हालाणी जे हवाउनि में हिकु इनकलाबी ज़िमीदार पंहिंजे चश्मे खे साफ़ करे चांडूकी में सुर्ख़ परचम पढ़ण जी कोशिशि करे रहियो हो। सिर्फ़ु इहे 2 दौर सिंध जी तारीख़ जूं 2 अखियूं रहिया आहिनि। उहे अखियूं जेके सिर्फ़ु 2 अलमनाक आरसियूं न हुयूं पर हिकु साइमी समा उन्हनि गुणनि जे गनीअ में लाशौरी शौरी ख़यानत न कई। अयाज़ शायदि उन्हनि अखियुनि खे ॾिसी लिखियो हो त अखियूं साइमियूं
असां जूं अखियूं साहिमियूं। उहे अखियूं जेके पुरजलाल ऐं पुरमलाल हुयूं, जेके कॾहिं झोक में झरियूं ऐं कॾहिं हुन शहर में कुरियूं जंहिंजो नालो नवाब शाह हो। केतिरो नापसंद हो वॾेरनि ऐं दुकानदारनि जो उहो शहर उन शख़्स खे जेको हालाणी खे सॻी माउ ऐं नवाब शाह खे माटेलो पीउ सम्झंदो हो, जेको नवाबनि जे शहर सां सिर्फ़ु मुलाक़ात जी हिकु रस्म निभाइण ईंदो हो, पर हुनजे जीव जूं जड़ूं उन हालाणी में हुयूं जिते हू सिर्फ़ु हारियुनि खे न पर उन जे ॿारनि खे बि नाले सां सॾु कंदो हो। उहो शख़्स जेको ज़ालिमनि आॾो आख़िर ताईं ख़ामोश रहण जो ख़तरो खणी सघंदो हो, जेको मज़लूमनि खे दिलि सां दड़का ॾेई सघंदो हो, जेको हारी जी धीअ जो नालो ज़ोया रखंदो हो, जेको सिर्फ़ु वफ़ाक़ ऐं सिंध जी न पर इंसान ऐं काइनात जी कशमकश ते बि सोचींदो हो ऐं हुनखे लॻंदो हो त वक़्तु हिकु वहम न आहे, उहो सचाई जो अहिड़ो तलख़ जाम आहे जेको हर सम्झो इंसान खे हर ॾींहुं हिकु ढुक वांगुरु पीअणो पवे थो ऐं हा जीअणो पवे थो। उन जग में जेको सचपच बित जीअण जोॻो न आहे, काज़ी फैज़ मोहम्मद उन जग जो कापड़ी हो जंहिं जग जे बारे में लतीफ़ लसान सां लिखियो हो त कछे काछोटी नागन ॿधीअ नींहं जी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, तिन जी चोटी पूरब थींदी पधरी। पर उहो पूरब कॾहिं पधरो थींदो, उन सवाल ते सोचींदो रहियो हिकु अनाम फ़र्क़ी जो फ़क़ीर जेको अमली न पर तस्वराती इबादत कंदो हो। जॾहिं हू निम जे वण मथां नमूदार थींदड़ चंड खे ॾिसंदो हो, जॾहिं हू सुबुह जे सिज खां अॻु में उथंदो हो ऐं राति जे आख़िरी सितारे तरफ़ तकींदो झुंगारींदो हो, हिन तारे हुन हेठि हुत मुंहिंजा सुपरी सॼण माखी मेठ कोड़ा थियनि न कॾहिं। हूअ जेको पंहिंजे सबर जे शऊर सां सम्झंदो हो त जे क़याम मिड़नि त बि ओॾा भांज सुपरी। शायदि उहो शख़्स अकेलो हो जंहिं कॾहिं बि न चयो त जेके मिलिया पंहिंजे मक़सद सां मिलिया, मुंहिंजी दुखी दिलि सां कोई न मिलियो। हूअ जेको गॾियल पाकिस्तान जे गदार शेख मुजीब जो साथी हो, जंहिंसां साथ निभाइण सबबि हुनखे ताना बि मिलंदा हुआ। सिंध जा वाहियात वॾेरा हुनखे चवंदा हुआ त साईं अव्हां सफ़ा सादा आहियो, ऐं हू पंहिंजे अंदरि जे उथाह सांत में सोचींदो हो त छा सादगी हिकु मनफ़ी शइ आहे। ऐं पोइ हुनखे सुर मूमल राणे जी इहा सिट मोहे वेंदी हुई त आऊं ताने सुधी तूं तानो ई मूं, सो कुझु सरियो सो सरथियूं जेको न सरियो। छा उहो हिकु बैत काफ़ी न आहे उन शख़्स खे बयानु करण लाइ जेको इक़्तिदार जे पंजनि दरियाउनि खे लत हणी उन सिंध सां वफ़ा जो वचन बणियो, जंहिंजे चुगनि में कुंडड़ी जे कलामनि जहिड़ो चीड़ हो, जंहिंजे वारनि में हो विछोड़े जी फणी फेरींदो हो। छा छा यादि ईंदो हो हुनखे, छा छा विसारण लाइ दिलि चाहींदी हुई हुनजी। हू जेको लिख हो, हूअ जेको लॼ हो, हू जेको शोहरत जे शोर खां दूर रहंदो हो, जंहिंखे सुञ जी सांत वणंदी हुई। उन शख़्स खे विसारे सिंध सुठो त न कयो आहे। हूअ जंहिंजे किरदार जी साख सोनार बांग्लादेश अॼु बि भरे थो। हू जेको चवंदो हो त असांजा उहिदा तारीख़ तय कंदी, इतिहास उनजो कहिड़ो न वॾो कर्ज़ी आहे। उहो काज़ी फैज़ मोहम्मद जेको हारनि जे हक़नि जी जदोजहद में कामरेड हैदर बख़्श जतोई जो साॼो हथ हो, जंहिं सिंध जे नौजवाननि खे उत्साह ॾिनो, जंहिं वफ़ा जा समूरा वाइदा पूरा कया। हूअ जंहिंखे वक़्त जी वीर वहाए न वई, जेको आख़िर ताईं अटल रहियो, अॾोर रहियो। उहो काज़ी फैज़ मोहम्मद हिकु अहिड़ो सपनो हो जंहिं सिंध जूं उजागियल अखियूं अॼु बि निंड जी नीरीअ दरिया मां वाझ विझंदियूं आहिनि। पर अंधे घोड़े जी कल जहिड़े जहान में कंहिंखे सम्झाइजे त काज़ी फैज़ मोहम्मद हिन देश जो माज़ी न हो, हू त हिन देश जो मुस्तक़बिल आहे। हू जेको फ़क़ीरानो मिज़ाज रखण जे बावजूदि सिंध जो सोशल साइंसदान हो, जंहिंखे सिर्फ़ु हिकु देश जी न पर धरती जे समूरनि देशनि जी ॻणती हूंदी हुई। हू जेको हालाणी में BBC ॿुधण बाद ॾुख सां सोचींदो हो त हीअ रूसी ऐं चीनी पाण में छो था विढ़नि। हू जेको वियतनाम जी आज़ादी वारे वेड़ में होची मुंहिंजो सिंधी साथी हो। हू जेको फ़लस्तीन खां वठी लातीनी अमेरिका में हलंदड़ क़ौमी जंगियुनि में मज़लूमनि जो हामी ज़ालमनि जो मुख़ालिफ़ हो। हूअ पंहिंजी सोच सम्झ वजद ऐं वजदान में इंटरनेशनलिस्ट हो, जंहिंखे मालूम हो त साइंस जी ताक़त सरहदूं टोड़े छॾींदी, जंहिंखे ख़बर हुई त नवां जहान सिर तगारी सां न पर नवनि तस्वरनि सां ठहंदा आहिनि। हू जेको माठीणो मुफ़किर हो, जेको
नटशी वांगुरु मौसीक़ी जे सुरनि मां सघ हासिलु कंदो हो। हूअ जेको चवंदो हो त जंहिंखे साज़नि जी ॿोली सम्झ में नथी अचे उन सां गुफ़्तगू वक़्त जो सियान आहे। उन अणथिड़े इंसान लाइ जॾहिं मूंखे मुनीर शाह फ़ोन कयो तॾहिं हिकु विसरी वियल फ़र्ज़ जी अदायगी जी यादि आई। बसि पुराणे कर्ज़ जी हिकु क़िस्त आहे हीअ कालम, ॿियो कुझु बि न आहे। असांखे उहो शख़्स सिर्फ़ु वरसी ते यादि न करणु घुरिजे, हू वरसी त आहे बि न, हू त सदाईं गॾु आहे, हू त हर साल जी सालगिरह आहे। अॼु खां 7 साल अॻु जॾहिं हुनजे 100 साला सालगिरह मलाह जी रही हुई तॾहिं मूंखे अलाए त छो गारशा मार्किज़ जो नावल यादि पियो। उन वक़्तु मूं सोचियो हो त काज़ी फैज़ मोहम्मद जी सालगिरह सिंध जे लाइ तनहाई जा 100 साल ई त आहिनि। उहा हिकु सदी असांजे एहतिसाब जी सदी आहे। उहा हिकु सदी असांखे घणो कुझु सेखारे सघे थी। बुनियाद परस्ती जी बारूदी बाह में सड़ंदड़ समाज ते उहा सदी पंहिंजा ॿाझारा लुड़क निछावर करे सघे थी। उन्हनि उलनि खे उजाए सघे थी जिन में सिंध जो साह बि सड़णु लॻो आहे। उहा सिंध जेका अज़ल जी अकेली फ़क़ीर जे कुल्हे ते लड़कंदड़ हिकु गेड़ू गोदड़ी आहे। उहा सिंध जेका कुझु करण लाइ तख़लीक़ थी हुई। उहा सिंध जेका अॼु हिकु अहसास जुर्म आहे। उन मासूम अहसास जुर्म जहिड़ी सिंध जे मथे ते बाज भरियो हथु सिर्फ़ु काज़ी फैज़ मोहम्मद ई फेरे सघे थो। उहो काज़ी फैज़ मोहम्मद जेको कॾहिं कॾहिं मौसीक़ी जहिड़ी मस्ती में अची उहो ऐलान बि कंदो हो त सिर्फ़ु धरती ते न पर अर्श ते बि के चरखा चुरी रहिया आहिनि। उहो काज़ी फैज़ मोहम्मद इनकलाबी तसौफ़ जे आख़िरी मशल हो। हुन खां पोइ असांजे मुक़दर में सिर्फ़ु चिणगनि जा चमकाट आहिनि। जीअं अयाज़ लिखियो हो, कीअं तोखे कारी बाट मञा थी चिणग करे चमकाट अञा आ टिम टिम लाट अञा जा जोगी काल जलाए विया। तीअं असां सिर्फ़ु चिणगूं आहियूं, असां उहा मशल न आहियूं जेके झोक में जली, जंहिंखे असां हालाणी जी महकंदड़ मिटी हवाले कयो। मूंखे मालूम न हो, मूंखे लिखने ख़बर पई आहे त काज़ी फैज़ मोहम्मद शाह इनायत शहीद जो तसलसल हो। उहो तसलसल जंहिंमें कुझु वरहनि जी विधी पइजी वई ऐं अॼु काज़ी फैज़ मोहम्मद जी वरसी मल्हाई पई वञे। उहा वरसी असां खां पुछे थी उन सफ़र जो छा थियो ऐं सुसुई जहिड़ी सिंध जूं पबड़ियूं पछताव जे ॻोढ़नि सां आलियूं आहिनि। काज़ी फैज़ मोहम्मद जहिड़नि इंसाननि खे सरहदनि में सोढ़ो करे नथो सघिजे, हुनखे हिकु ॿोली में ॿधी नथो सघिजे। हुनजो किरदारु ऐं हुनजा अफ़कार आलम जी अमानत आहिनि। उहे फ़िक्र जा मोती हीरा ऐं किरदार जा नीलम नीरा उर्दू अंग्रेज़ी ऐं स्पेनिश ॿोलियुनि जो में बि मंज़र आम ते अचणु घुरिजनि, छो त उहे ॿोल उन इंसान जा आहिनि जेको मासूम दिलि सां महसूसु कंदो हो त जंहिं वक़्त बि कंहिंजो तोक टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। हूअ आलमगीर सोच जो सादो इज़हार हो। हूअ जेको सिर्फ़ु सम्झ न पर हिकु प्यार बि हो, जेको फ़क़्ति अक़ल न पर इश्क बि हो, छो त हू सिर्फ़ु इनकलाबी न पर हिकु सूफ़ी बि हो। उहो सूफ़ी जंहिंजी सदा जी अॼु ख़तरे में पइजी वियल आलमी अमन खे सख़्तु ज़रूरत आहे। हालाणी जूं हवाऊं अॼु बि थधियुनि ऐं कोसियुनि रातियुनि में उन शख़्स खे यादि कनि थियूं जंहिंखां सवाइ सिंध हिकु टुटल साज़ आहे। उहो साज़ जेको अलस्ती आवाज़ आहे, उहो अलस्ती आवाज़ जेको सिंध खे हिकु सॾु आहे। उहो सॾु जंहिंखे अहिड़ो हॾु न आहे जंहिंखे टोड़े सघिजे। उहो सॾु हिकु सफ़रु आहे। उहो सफ़रु जेको मौजूदा दौर जे ऋण जहिड़ियुनि रातियुनि में उन कारवां जी सार थो ॾियारे, जंहिंमें शामिल समूरनि उठनि जे गीचनि में पियल टलियूं सिर्फ़ु उहो सिरकी गीत ॻाइनि थियूं त ॾाची वालियां मोड़ मुहार वे ॾाची वालियां। काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटा पेश कंदे काज़ी मंज़र हयात लिखियो हो, फैज़ फ़ज़ीलत इल्म अक़ल जा रोशन सिद्ध, फैज़ फ़ज़ीलत इल्म अक़ल जा रोशन सिज सदा ॾाह पर ॾात ॾिया अतहासन में उजरी ऊची। काज़ी फैज़ मोहम्मद लाइ कामरेड शोभे ज्ञानचंदाणी बि चई ॾिनो हो त काज़ी साहिब सरापा इख़लास ऐं मोहबत ऐं सजो मजसमो हो ऐं सारी उमिरि उन कमल हड़ा वड़ा ख़र्च कयो
ऐं सिर जी सटी ॾिनाई। सणस पोइ मुलाक़ात कराची में हाई कोर्ट जे विरांडे में थी हुई ऐं ॿुधायाईं त संस सिहत ठीकु कान थी रहे ऐं कुझु वक़्त बाद गुज़ारे वियो। काज़ी साहिब जी दोस्ती बिना सियासी तसुब जे मौलवी मुहाज़ जेको वॾो हकीम दीनी आलिम हो ऐं हारियुनि नारियुनि ऐं कम्यूनिस्ट वर्करनि सां हुई। मूंखे न रुॻो हुन पाण पर संस घर भातियुनि इज़त ऐं मोहबत ॾिनी ऐं असांजी दोस्ती तमामु गहरी हुई। शायदि उन करे बि त मां भॻोड़ो न थियुसि, बल्कि पंहिंजूं समूरियूं कुवतूं मां सिंध लाइ वक़्फ़ करे छॾियूं। उहा ई हालति काज़ी साहिब जी बि हुई। ख़ुदा खेसि जन्नत में चाहियूं ॾे। इन ते ई प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।